दरारा शरीफ़ जे ॻोठ वरियोवाण में जूणेजा बिरादरी ॿिनि धुरियुनि विच में थियल झेड़े दौरान दिलि जो दौरो पवण सबबि 40 साला सिकंदर अली जूणेजो फ़ौत थी वियो, जंहिं बाद संदसि जे वारसनि पारां फ़ौतीअ जो लाश खणाए सचल सरमद गेट साम्हूं क़ौमी शाहराह ते रखी धरणो हंयो। धरणे सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां सवें गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ अमीर बख़्श जूणेजो, मसमात इरशाद ख़ातून, मसमात शहज़ादी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त राणीपुर पुलिस मुख़ालिफ़ अब्दुल वाहिद जूणेजो खे गिरफ़्तार नथी करे। उन ख़िलाफ़ काफ़ी भेरा असां केस दाख़िल कराया ऐं संदसि ख़िलाफ़ शिकायतूं दाख़िल करायूं, छाकाणि जो हू पाण पुलिस एहलकार आहे, इन करे खेसि पुलिस तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे रही आहे। हिननि वधीक चयो त अब्दुल वाहिद रोज़ असांजे घर में अची धमकियूं ॾींदो हो। अॼु हुन असांजे घर ते हमिलो कयो, जंहिं सबबि सिकंदर जूणेजो खे अटैक पइजी वियो ऐं जंहिं में हू फ़ौत थी वियो। असांजी बस वारनि खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त SHO राणीपुर ऐं ASP गंबट मुज़ाहिरीन वटि पहुची खेनि मुकमिल तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ जी यकीन दहियानीअ ते धरणो ख़त्म करायो। धरणो 4 कलाकनि ताईं जारी रहियो, जंहिं बाद ट्रैफ़िक रवानी थी वई। शकील अहमद शेख, दरारा शरीफ़, कोशिश डिजिटल।